साहब जो पद सुख जो साधन ज्ञान आहे। सुखमनी साहब में बाणी गुर में ज्ञान भरियो आहे। उहो असां हृदय में धारण कंदासीं मुंहिंजा प्यारा, तॾहिं सदाईं सुख थींदो। बाक़ी सुखमनी पढ़ण सां उहा घड़ी त सफली थींदी, पर असांजे हृदय में ज्ञान ईंदो। श्री राम उहो आह्वान थींदो उन शांति जो हृदय मां, उन दुखी जो भी दुख दूर थींदो। उहो प्रेम सां ॿुधंदो, हृदय में ज्ञान धारण कंदो त उनखे बि सुख मिलंदो। कहिड़ो ज्ञान अॼु सुखमनी साहब में पद साहब थियनि था। सो अंतर सो बाहर अनंतो, बाहर अनंतो। सो अंतर सो बाहर अनंतो, घट घट व्याप रहा भगवंतो। श्री राम राम सुंदर श्याम श्याम, घट घट व्याप रहा भगवंतो। सो अंतर सो बाहर अनंतो, सो अंतर सो बाहर। श्री राम सबोई संसार सबोई थियो ख्याली जे ख्याल में, बस उन जो ख्याल हो थियो एको भो श्यामा। मामा घणा थियनि, हरन भरन जाका नेत्र फोर। सृष्टि के ठाहिण ड्राहिण अख छंभ जो कम आहे, जिसका मंत्र न जाने हो। श्री राम सृष्टि कॾहिं ठाहे कीअं ठाहे कोई जवाब असां न मिलंदो। तंहिं लाइ साहब हे थोरो जो चित्रण था। सो अंतर सो बाहर अनंत, अंदर भी उहो ई आहे, बाहर भी उहो ई आहे। सरगुण निर्गुण निरंकार। श्री राम निराकार में साकार बणियो, निर्गुण में सरगुण बणियो, सरगुण में पाण निर्गुण में पाण। सरगुण आप निर्गुण भी ओही, निर्गुण आप सरगुण भी ओही। कलाधार जन सगनी मोही, अपने चलत आप बनाए, अपने कीमत आपे पाए। सब घट तिसके सब तिसके ठाव, जप जप जीवे नानक हर नाम। सो अंतर सो बाहर अनंत, घट घट व्याप रहा। व्यापी रहियो आहे, न खां वठी चोटी ताईं सता ॾेई रहियो आहे। असांजो अंग हे तॾहिं हले थो, हे आंगुर हले थी, हे श्वास हले थो, जॾहिं उन जी सता अंदर हले थी। बाबा असां पंहिंजे लेखे कुझु बि न आहियूं, कुझु बि न आहियूं। उहो चाहे थो त असांजी आङुरियूं हलनि थियूं। राम जंहिंजूं नथियूं हलनि, जंहिंजा पेर नथा हलनि, जंहिंजी बाह नथी खजे, सदाईं साईं खे यादि कयां, वेली साईं खे यादि कयां। सो अंतर सो बाहर अनंत, घट घट व्याप रहा भगवंत। जो नाम भगवंत ॾिनो। धरन माहे आकाश पयाल, धरन माहे आकाश पयाल। सर्वलोक पूरन प्रतिपाल, सर्वलोक पूरन प्रतिपाल। श्री राम राम, वो सुंदर श्याम
सर्वलोक पूरन प्रतिपाल धरन माया काश पयाल श्री राम। अंदर बाहर घट घट में प्रभु व्यापी रहवा और थोड़ो विवरण कन था। धरन माह धरती में कंहिंजे आसरे बीठिया, कंहिंजे आसरे बार खई बीठिया। चयो थो वञे तो टे पासा पानी आ, चौथो हिस्सो धरती आ। श्री राम। पर छा उन टिनी पासन नो हेठ धरती जे हेठों पानी अचे तो जेको असां नलको हणायूं था, बोरिंग करायूं था, जेको पासन सां पानी आहे उहो तो समुंड आहे बाबा, खारो आहे। हेठों पानी मिठो निकिरे थो त हेठों पानी आहे तॾहिं थो निकिरे, या ओॾो अची करके पोइ पानी थो अचे। इन पानी जे मथां इहा धरती बीठी कीअं आहे भाई? सही आहे। उन में पाण वेठो आहे, धरती ते सॼो बार खई बीठो आहे। संभाले भव सां प्रभु जो भव कंदासीं, संसार में निर्भय थींदासीं। न त कदम कदम ते भव में असां जी रहिया आहियूं। राम निर्भव जपे सगल भव मिटे। असांखे धरती ते पैर ईअं रखणो आहे जीअं चोर चुरे साईं जे प्यारे खे, साईं जी राह ते हलण वारे खे ईअं हलणो आहे। धरती खे ख़बर न पए त मां हलां थो, मन मस्ती कॾहिं बि न अचे। राम धरन माह आकाश पयाल। परमात्मा धरती में, आकाश में, पाताल में, जिथे किथे असांजो हिकिड़ो फ़क़ीर ईंदो मुस्लमान भेलारनि जो, शेखनि जी मस्जिद जी भरिसां झूपड़ो ठाहे वेठो हूंदो, लंगड़ो हुयो। पोइ तूं ही तूं यकतार हुजे सची या धुन करे, तूं ही तूं अंदर भी तूं, बाहर भी तूं, हेठ भी तूं, मथे भी तूं, हेॾे भी तूं, होॾे भी तूं, जाॾे तूं काॾे तूं। श्री राम। जाॾे ताॾे सब कुछ तूं, बस तूं ही तूं जी बोली बोले। गुरु नानक साहब तूं ही तूं। श्री राम। सर्वलोक पूरन प्रतिपाल। सभिनी लोकन में परमात्मा पूरन प्रतिपालना करे रहियो आहे। जेके पाताल में आहिनि उन्हनि खे बि रोज़ी रसाए रहियो आहे, जेके आकाश में आहिनि उन्हनि खे बि, जेके धरती ते आहिनि 84 लख जूनियूं, अन्य छा छा प्रभु प्रकट कयो आहे। सभिनी खे पंहिंजे पंहिंजे जाइ ते। हरे राम। सभु कंहिंजो पंहिंजो रिज़्क़ पंहिंजे पंहिंजे नमूने जो ठाहियो त हिन खे रसाए थो। पाणी सभिनी खे पैदा कयो अथई, रिज़्क़ बि हुन जो ठाहे छॾियो अथई, मोकिले बि पाण थो। वाह 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 वाह। कहिड़ा थोरा प्रभु जा लाए सघंदासीं बाबा। श्री राम। सर्वलोक पूरन प्रतिपाल। बन तन पर बत है पार ब्रह्म। बन तन पर बत है पार ब्रह्म। जैसी आज्ञा तैसा करम। श्री राम राम हरे राम राम। ओ सुंदर श्याम श्याम, सुंदर श्याम श्याम हरे राम। जैसी आज्ञा तैसा करम। बन तन पर बत है पार ब्रह्म। बन तन पर बत है पार। श्री राम। बनन में शहर खां ॿाहिरि ॾिसो। अरे शहर बि ठहिया त पहिरियों गांव हुया, पोइ शहर ठहिया। चौगिर्द बनस्पति बनस्पति आहे न। सॼो संसार जेको ठहियल आहे, जेकी बि असांजी बणतर आहे उहा 3 शयुनि मां आहे। छा मां? मिट्टी, काठ, लोह। बस
जेका भी गणतर ॾिसी रहिया हो, जेको भी टेंशन जे अंतर्गत आहे। श्री राम राजा जे बणजण खां अॻु में ही मिस्टर नेहरू जूं जेल मां इंदिरा ॾे चिठियूं, उनमें सॼी हिस्ट्री ॾेई आयो आहे, संसार ठहियो काथां। वाह ऋषि आत्मा हो जान। श्री राम सतशास्त्रनि बि लिखियो, पहिरियों लोहार ठहिया, ॾखण ठहिया, इन जो मान कयो, क़दुर कयो, मतां कॾहिं इन खे तिरस्कार जी दृष्टि सां या मज़ूर समझी करके कमी न तव्हांजो हली सघे। ये संसार जा असांजे हिकु कुड़मी, ॿियो मज़ूर, इन जे आसिरे सृष्टि बीठी आहे। ये ॿई न हुजनि त असांखे कपिड़ो काथां मिले, राम अनाज काथां मिले, असांखे हे मकान काथां ठहे, रोटी कपिड़ा मकान प्यारा, ये असांजा बुनियादी पुरुष आहिनि, ये संत पुरुष आहिनि। मुंहिंजी दृष्टि हमेशह जंहिंमहिल ईंदो हुउमि हे कमु कंदा हुआ, इन मज़ूरनि जे संत जे असांजी दृष्टि वेंदी, हो संताणियूं आहिनि जेके हुनजो घर वारियूं, हो संत आहिनि, इन दृष्टि सां मां हुनखे नमस्कार कंदो आहियां। धन आहिनि, सुबुह कोठी राति ॾींहुं ज़ाल मुड़ुस पंहिंजा कमु करे, बचड़ा बुए वेठा आहिनि, वरी शाम जो आराम सां टुकड़ी खाइणी, टाइम सां सुम्ही पवणो, अमृत वेले उथी वरी रोटी पचाए पंहिंजो खाई करे ॾींहुं राति। इन खां मथे सचा संत केरु थींदा आहिनि भाई? राम पंहिंजी महिनत मां खाई करके साईं खे यादि करणो। वाह वाह केतिरो वधाइजे टाइम जो। राम नारद मूंखे हिकिड़ो वाणियो प्यारो थी, तोखां बि वधीक। अरे मां वधीक चई हा ॾिसजांइ, चई मां उहो ज़रूरु ॾिसंदुमि। श्री राम चयांसि हिन नंगर में थी वियो, ॾिसे थो पोख थो करे पियो, पोख मां वांदो थियो, जंहिंमहिल शाम जो मिलियुसि हरियर कयांसि, चई बाबा तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। चई प्यारा हलो घर आयो। चयूं पोइ रोटी खाधई, हुनजी प्रक्रिया 24 कलाक जी ॾिठे न को भजन, न संध्या, न कोई तपस्या, न ध्यान, पर जंहिंमहिल रोटी आए सघियो तंहिंमहिल अखियूं ॿूटे। मूं न विसारियां असांजो प्यारो भाई दीपाराम सनान खां पोइ जंहिंमहिल हथ जोड़े करे बस अखियूं ॿूटींदो, ॾिसंदुमि जो अंदरि लीन थी वियो। असांजो मुखी हुयो गोरखपुर जो श्री राम, हाणे चोलो छॾियो आहे, उधोदास प्यारे भाणे जे मोहनलाल जे पुटनि जो वियांउ हो, बनारस वञे बि खणी आया, तंहिंखां पोइ उते हलियासीं, चङा साल थी विया। मंझंदि जी रोटी खाइण आयो आहे, मां ॾिठो आहे सेठ खे, श्री राम रोटी अॻे मां ई गॾु वेठो हुअसि खाईंदो, रोटी जे आई त चङी घड़ी हे बसि ध्यान में अची वियो। हाणे ध्यानु छॾे त रोटी खाऊं, मां चयो वञ, हिकु गृहस्थी बंदो थी करके एतिरी वृत्ति में प्रभु जो एतिरो थोरा मने करके एॾो ध्यानु करके पोइ तो भोजन खाए। राम तो उन कुड़ी में बि ईअं कयो। पोइ चयां साईं भॻवान हे तुंहिंजो प्यारो, चई बाबा ॾिस हक़ हलाल जी कमाई कंदे पंहिंजे बचन जी, पंहिंजो गुज़र बसर, ऐं जेके उन कमायो उहो मुंहिंजो करके वरी खाए थो, इन खां मथे बि कहिड़ी भक्ति। राम धन आहिनि त हिते बन तन, हे सॼो बन में पाण तिन मान कख, तनन तिन, तिनका श्री राम जो छाट में कविता में तिन, और पर्वतन में कई पशु आहिनि। वाह वाह कहिड़ा अंदरि पशु आहिनि जेके उहे पत्थर चबाड़नि था, अंदरि उहा उनखे कुटनि था पिया। पर्वत है पार ब्रह्म, जाथे गारे पार ब्रह्म, जैसी आज्ञा तैसा कर्म। हिकु टुक ॾाढी महत्वपूर्ण आहे। जैसी प्रभु जी अंदरि आज्ञा थिए थी, अंदरि प्रभु आत्मा जे रूप में चवण में त असां सभई ॿुधऊं, आत्मा परमात्मा आहे, उहा सभिनि जे अंदरि वेठी आहे, त जेके हुनजो हुकुम थिए थो उहो ई जीव कर्म करे थो। राम या पक अची वञे, जेके अंदरि हुकुम थिए थो। हाणे इन्ही साहिबनि जे चवण जो मक़सदु थोरो गहरो ध्यान में रखूं त हिन में पंहिंजो अहंकार न ईंदो त मां सुठो हली रहियो आहियां, मां संत आहियां। असां जेको ॿिए मां दोष कढूं था
इहो असांजे अहंकार जी निशानी आहे। मन मां ठीकु आहियां, हे ग़लति आहे। इन लाइ हिकिड़ी चमाट गुरु नानक टुक में चई छॾी, ना को मूर्ख, कोई संसार में मूर्ख कोन्हे, सभई सियाणा, सभई सियाणा। श्री राम। सभई। हाणे हिते वरी मन दोखो खाई वञे त गुरु नानक चयो सभई सियाणा, वञी मां बि त सियाणो थी वियुमि न। हाणे मां बि सियाणो थी वियुमि त वरी दृष्टि इहा अचे त पोइ वरी ऐब कढां पियो, मां सियाणो त ठका चमाट है, ना कोई सियाणा, सभई मूर्ख। इहो अहंकार सभिनी खे ईंदो, इहो तूं सभिनी खे भरियो पिया, मां सियाणो आहियां तॾहिं त ॿिए मां अवगुण कढे, तूं अणॼाण ॻाल्हाईंदा ॿ पिया टियों विच में हे पई ॻाल्हाईंदो। अरे त हिन चवण सां न ॿिए जो यानी प्रभु जंहिंखे जहिड़ो कर्म कराए थो उन में हे पाण बि अची वियो न, बाबा चवण वारो बि अची वियो न। हे जैसी आज्ञा तैसा कर्म, जहिड़ी प्रभु जी आज्ञा थिए थी उहे जीअं कर्म करे थो त साहिबनि खे न सुठे जो अहंकार थींदो, न ॿिए में दोष करंदो त हे ग़लति थो हले, ॿिन्ही खां न्यारो थी। श्री राम। प्रभु जंहिंखे जीअं रखियो आहे बसि उनखे त इहा वृत्तिशल असांजे प्रभु कृपा करे बणिजे, शुभ जो अहंकार न अचे। इहो अहंकार ॿिए जे मथां पैदा कयईं त अहंकार पैदा थी वेंदो। जैसी आज्ञा तैसा कर्म, पौण पाणी बे संतर माहे, पौण पाणी बे संतर माहे, चार कुंट दर्द से समाए, चार कुंट दर्द से समाए, श्री राम राम, मिठो राम राम, चार कुंट दर्द से समाए, हो पौण पाणी बे संतर मां, पौण पाणी बे संतर मां। श्री राम। हवा में पाणी में कीअं जी सघूं, जेकॾहिं हवा न हले केॾी भुल थी वेंदी आहे। असां कंहिं महिल चई वेंदा आहियूं बुट लगी पई आहे, हवा आहे कान, निकिरंदो आहे न। अरे बुट लगी पई आहे, हवा कान्हे त पखो जो हलंदो पिया तुंहिंजे मथां, इहा हवा कान आई भाई, पखे में फैलाया ॿाहिरां झटे थे, तोखे पखो कीअं हवा ॾिजे, हवा ई न हुजे, तूं जी कीअं सघे, इहा हवा ॿाहिरां तो खणे या अंदरों निकिरे थी। हे जेको हवा खणूं था ते ॿाहिरां खणूं था। राम। हवा कीअं न आहे भाई, थोरो गफ़लत सां न ॻाल्हाए, न जागी ॻाल्हाए, उन में पाण वेठा तॾहिं तूं जी रहियो आहे। पौण पोइ पाणी खे साह कीअं जी सघंदे। राम। अन खे साह हली वञे जी, पाणी खे साह न हली सघंदो। सांस मथे छिकिजी आहे त ॿी ॻाल्हि आहे, वरना अन खे साह कई ॾींहं हली वेंदो, पाणी खे साह घणा ॾींहं न हली सघंदो। पौण पाणी बेसंतर अग्नि, अग्नि खाधो त्यार से अग्नि मां है, और चार कुंट चैनी कुंडन में, चारई तरफ चार कुंडा, तरफ न थियनि त कुंडा ई न थियनि। जे तरफ बणाइबा हे ओलह त वरी ॿियो पासो हलियो त कुंडा बणबी बणिबियूं न, हदबंदी बणबी तॾहिं त ॿियो पासो थींदो न। चार कुंट 10 दिशे समाज, 10 दिशाऊं, चार तरफ़ चार कुंडा हेठ मथे, ये 10 दिशाऊं सॼिबियूं। श्री राम। चार कुंड 10 दिशे समाए परमात्मा, जाॾे काॾे प्रभु 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 राम। इन ते यादि अचो भगवान कृष्ण जो, पाप बि मां थो करायां, पुण्य बि मां थो करायां, मां थो करायां। जेकॾहिं ईअं सम्झबो पुण्य उहो थो कराए त अहंकार न ईंदो न।
पाप उहो थो कराए त कंहिंजे प्रति द्वेष न प्रगट थींदो। ॿिन्ही में पाण वेठो आहे, असांखे ॿिन्ही मां सबक़ थो मिले। ॿई असांजा गुरू आहिनि, जंहिंमां सुठो ॾिसी असां सुठो हलियासीं त जेके न करण वारा कम आहिनि, जेके भॻवान न थो करे, उहे जंहिंखां कराए असां उन खे ॾिसी करे उनजी निंदा सां उहो कमु छॾे ॾींदो। राम जेके न करण वारा कर्म आहिनि, असां उन मां क्रिटिकल सबक़ थो मिले न त हे कमु असांखे न करणो आहे। राम ऐं रावण ॿई रास्ता हिकु हुया। राम में परमात्मा हो, राम खां त रावण वधीक तपस्या कई। राम बि भगत हो शंकर जो, भॻवान राम जो जेको शंकर जी पूजा न कंदो वञे मुंहिंजी पूजा क़बूल न थींदी। हो हुनजो शिष्य आहे, विष्णु शंकर जो शिष्य आहे, शंकर विष्णु जो शिष्य आहे। उन शंकर विष्णु जो ई अंश मां असांजो राम आयो, श्री राम। ऐं होॾो वरी शंकर जो गुरू आहे राम। त पहिरीं कथा शंकर ॿुधाई आहे पार्वती खे, तंहिंखां पोइ ॿियनि जो विवरण हलियो आहे। हिन खे पढ़ी ॾिसो रामायण तां। श्री राम हो हुनजी पूजा थो करे, हुनजी पूजा थो करे। त उन शंकर जी जेका रावण पूजा कई आहे, पंहिंजा सिर कटे करके शंकर जॻह, उहो राम काथे कई आहे? ॿई रास आदि त असांखे रावण जे रूप में सबक़ ॾिने। जॾहिं रावण खे मारे तॾहिं हुनजी आत्मा पंहिंजे आत्मा सां मिलाए छॾे, हुनखे कंहिं लोक त कोन मोकिले। त असांखे कहिड़े नमूने सां सबक़ थो सेखारे संसार खे, सृष्टि खे हलाइण लाइ। तूं इन चकर में न पए पापी पुंजी, तूं कंहिंजो ठीको न खणी आ। समाज सुधार इन जहिड़ी ग़लती तो ॼण काई न कई। जंहिंमहिल इहो तुंहिंजे मन में आहे मां समाज खे सुधार कयां, अरे राम संतन में जेके मिले थो, असां वेही करे रिहाण जे रूप में चऊं अबा संत असां हीअं चवंदा, संत हीअं चवंदा, संत हीअं चवंदा। इहे जेके ठीका खणी समाज सुधार जा अचनि था, उनजा घर केतिरा बिगड़िया पिया आहिनि। चई पंहिंजे ॿारनि खे नथा चवनि, ॿोली ते पिया ॻाल्हाईंदा, अलाए छा छा पिया ॻाल्हाईंदा। श्री राम। अलाए मुंहिंजा प्यारा संत असांखे अहिड़ी रूप सां संतनि जी थ्योरी पकड़ियूं असांखे, जेका सही ॻाल्हि जी आहे। त असांजी इहा दोष दृष्टि हरी वेंदी। दोष नहीं काहूं को मीता, पंचम पातशाही कंहिंजे ॾोह नाहे। दोष नहीं काहूं को मीता, माया मोह बंध प्रभ कीता। कंहिंजे ॾोह नाहे, परमात्मा है माया प्रकट करे उन में मोह रचाए करके असांखे बंधन में विधो थिए। पर जंहिंखे छुॾाइण चाहे, दर्द निवारे जांके आपे, जंहिंखे दर्द निवारण चाहींदो उन मोह जे दुख खां छॾाईंदो। उन मोह जे करे असां कई लोभ था कयूं, कई कष्ट था भोॻियूं। श्री राम। नानक ते ते गुरमुख धरापे, उहे गुरमुख थी पाण त्रिपत कंदो पाण खे, जंहिंखे पंहिंजी कृपा करणी हूंदसि। बंतन पर्वत है पाण ब्रह्म जैसी आज्ञा, तैसा कर्म पौण पाणी बे संतर माए, चार कुंड दह दिसे समाए। आखिरी में सा फतवा में चवनि था, तिसते भिन्ने नहीं को ठाओ, तिसते भिन्ने नहीं को ठाओ, जप जप जीवे नानक हर नाम, जप जप जीवे नानक हर नाम। मूंखे यादि अची वियो, सिंध में गीताऊं पढ़ंदा हुआ, उनजे पोइ महात्म पढ़ंदा हुआ राम। पोइ पहिरें ध्यान जे महात्म में ईंदो हो त भगवान विष्णु शेषनाग जी सेजा ते पियो आहे, लेटिया पिया आहिनि, शयन करे रहिया आहिनि। श्री राम। त जे शेष पे सेज पे सेन कियो, पद कोमल कोमल थी कमला है। लक्ष्मी उनजा चरण मटे पई त पुछी थी विझे, साईं मां तव्हांखे जोर ॾियां थी, तव्हांखे आराम अचे थो, निंड अचे थी, या आहे न कंहिं जेके पढ़िया हुआ। हा त भॻवान चएसि थो, अरे लक्ष्मी तूं जोर ॾिए थी मूंखे निंड, मां पंहिंजे गीता जे ज्ञान जे आनंद में, माना जेकी मां निज मुंहिंजो स्वरूप आहे, मां उन जे ध्यान में। तीअं साहिब चवनि था
राति मूंखे ख्याल पे वेहे श्री राम हे बोले केर थो, हे ॿुधे केर थो, कीअं? अरे सभु साखी पाण आहे, हे पंहिंजी महिमा पाण करे रहियो आहे। अरे इहो ज्ञान अची वञे न, केॾो शांती अची वञे हृदय में, पंहिंजी सिफ़त थी रही आहे न। गुरु नानक पाणी में सतगुरु जी महिमा थो करे, पाण सतगुरु हुयो तॾहिं थो करे न। जेके ॿियनि गुरुनि जी जेकी बि संतनि जी महिमा त संत चढ़ियल न, चोर चढ़ियल आहिनि, त पंहिंजी न महिमा कनि था। अरे संत जी महिमा या सतगुरु जी महिमा सावन में चढ़ी पई आहे, त सतगुरु हुया तॾहिं न पंहिंजी महिमा कनि पिया न, संत हुया पंहिंजी महिमा कनि पिया न। राम संत पाण खे पाण में दर्शाईंदा, ॿियो केरु सम्झी सघंदो? भॻवान पाण खे न ॼाणाईंदो त भॻवान केरु ॼाणे सघंदो? पंहिंजी सिफ़त आहे बाबा। त हिते साहिब चवनि था, सभु घट तिसके सभु तिसके ठाव, सभु घट में पाण आहे, सभु घट बि उन जान। बसि हिकिड़ो कृष्ण जो गीता जो बसि हिकिड़े लफ़्ज़ में चऊं, करता बि मां भोगता बि मां, करता बि मां, तोखे बूंद मां ठाहींदड़ बि मां। उहा बूंद बि काथां ठही? अड़े अन्न खाइण सां वन बि कंहिं ठाहियो, काथां धरती मां पैदा थियो? राम सॼो बुनियादी सभु प्रभु आहे पाण न। उन बूंद मोहे शरीर जो हेॾो सॼो कीअं ठाहे असांखे? खर में कोशिकाऊं मस्तक में भरी पयूं असांखे। राम हिकिड़ी नस काथे दॿजी वञे, घर जा माण्हू पागल छॾींदा पिया। अरे छा आहीं तूं भाई? राम सियाणा थिया, असां सियाणा थिया, कीअं फिटिंग थी पई आहे सॼी हेॾी। मुंहिंजा प्यारा सभु घटि तिसके, करता बि मां भोगता बि मां। अंदर वेही करके आत्मा जे रूप में भोगण वारो हे मज़ा केरु थो वठे? छड़ो बसि दृष्टिकोण खे मटाए छॾियो। जल पीऊं, हे प्रभु ई पी रहियो आहे। रोटी खाऊं, प्रभु पी रहियो आहे। हर परिस्थिति में छड़ो प्रभु ॾे ध्यानु करके छड़ो ख्याल खे मटे छॾियो। अरे सभु कुझु पाण, पदार्थ पाण, भोगण वारो पाण, इंद्रियूं पाण, अंदर आनंद वठण वारो पाण। सभु गॾु तिसके सभु तिसके ठां, जप जप जीवे बस मां पाण खे जपे करे बस। सोहम माऊ आहियां हो नानक हर हरि जे नाले खे जपे करे मां जियां थो। ईश्वर सभई असां जियूं। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, हाँ सुख मनी सुख अमृत भगत जना के मन बिसराम, ओ श्री राम राम हरे राम राम हरे राम सुंदर श्याम श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम श्याम मिठो राम राम सुंदर श्याम श्याम। आ भगत जना के मन बिसराम, भगत जना के मन बिसराम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। बोलो राम कृष्ण भगवान, बोल गुरु नानक देव की, सतगुरु वसन घोट की, घनश्याम पातशाह साहिब की, सतगुरु साईं खोताराम साहिब की, सच्चे साईं सतनाम दास साहिब की, पूज अमर शहीद साईं कंवरराम साहिब की जय, बाबा सतनाम साहिब, पूज मिश्री माता साहिब, सर्व संतन महात्मा की जय, सर्व संतन को पहली साधो